हैदराबाद में आबाद सब रीजन हैदराबाद पारां 2020-21 लाइ चूंडूं थियूं। चूंडुनि में इलाइट पैनल ऐं आज़ाद उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थियो। चूंडुनि में इलाइट पैनल जा समूरा उम्मीदवार 65 वोट खणी कामयाब थिया। काशिफ शेख वाइस चेयरमैन, असदुल्ला मेमण ऐं गुलाम शबीर मेमण एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर ते कामयाब थिया, जॾहिं त एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर तौर फराज मेमण ऐं वसीम मेमण खे शिकस्त थी। 67 वोट जो कास्ट हुए, इसमें 55 वोट हमें मिले और अल्हम्दुलिल्लाह अपने दोस्तों का बड़ा ताउन हमारे साथ रहा। अभी जो पाकिस्तान की मईशत की हालत है, इसमें ये इंडस्ट्री इस वक्त बहुत बड़ा किरदार अदा करने जा रही है। जेको भी उम्मीदवार खटन उहे जेका आहिनि सो बिल्डर्सनि जा जेका मसाइल आहिनि हुननि खे हल कनि। इदारनि में काफ़ी मसइला आहिनि, SBCA हुजे, हेस्को हुजे, वासा हुजे या रेवेन्यू डिपार्टमेंट हुजे, उन्हनि मसइलनि जे ख़ात्मे जे लाइ यकीनन असांखे थोरो बोल्ड स्टेप्स वठणा पवंदा। एक खुशाइंद बात है एलाइट पैनल की तरफ से कि उनको लोगों ने उसी तरह एतमाद किया और वक्त के साथ मैं समझता हूँ आने वाले वक्तों में ये हमारे पैनल की जिम्मेदारी है कि इन लोगों को फैसिलिटेट करें। मुख़्तलिफ़ बिल्डरनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेके उम्मीदवार चूंडुनि में कामयाब थिया आहिनि, उमेद आहे त बिल्डरनि जी भलाई लाइ बहितर कमु कंदा। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।